बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। पाकिस्तान में कोरोना वबा गंभीर सूरत हाल इख्तियार करे वरती। गुज़रियल 24 कलाकनि में 21 मरीज़ फौत। कुल फौतिन जो अंग 406 थी वियो। 794 नवनि केसनि मां मरीज़नि जो अंग 17,563 ताईं पहुची वियो। सूबो सिंध 6,675 मरीज़नि सां सभ खां वधीक मुतासिर। पंजाब में भी 6,340 केस ज़ाहिर। KPK में 2,799, बलूचिस्तान में 1,049, इस्लामाबाद में 343, गिलगित में 339 ऐं आज़ाद कश्मीर में 66 ॼणा कोरोना वबा में वठिजी विया। हेल ताईं 4,351 ॼणा सिहतयाब बि थिया। 1 मई मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो सादगी सां मल्हायो वियो। सखर, नौशेरो फ़िरोज़ समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मज़दूरनि पारां रैलियूं पिणु कढियूं वयूं। कंहिं बि सूरत में शिकागो जे शहीदनि खे विसारे नथा सघूं। शिकागो जा शहीद पोरियतनि जे हक़नि लाइ जानिन जो नज़रानो ॾेई हमेशह लाइ अमर थी विया। मज़दूरनि पारां भेटा पेश। जैकबाबाद में भी कोरोना वबा पखड़जण लगी। सिविल अस्पताल जे डॉक्टर ऐं स्टोर कीपर समेत अस्पताल जे चइनि मुलाज़िमनि, म्यूनिसिपल कमेटी जे मुलाज़िम सज्जाद उर्फ टोनी मस्तोई ऐं शहर जे बासर वडेरे जे ड्राइवर समेत 11 ॼणनि जी रिपोर्ट हाकारी। जैकबाबाद में मरीज़नि जो तादाद 35 थी वियो। सांगड़ में मेघवाड़ बिरादरी जे घरनि ते भुंबरा बिरादरी जे माण्हुनि जो हमिलो। अंधाधुंध फायरिंग जे नतीजे में 1 ॼणो क़तल थी वियो, जॾहिं त 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। जवाबदार कार्रवाई बाद फरार। इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो। इत्तला ते पुलिस लाश ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल खणाए आई। मुतासिरनि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। मटियारी ऐं दरिया ख़ान मरी में बाहि लॻण जा धार वाक़िया पेश। मटियारी वेझो बागड़ी बिरादरी जे घरनि खे ओचितो बाहि वकोड़े वई, जंहिं सबबि संदन 5 घर सड़ी ख़ाक थी विया। दरिया ख़ान मरी जे ॻोठ बहार वगण में भी पोरियत सदाम, जुम्मन, रियाज़ ऐं शौकत वगण जे घरनि खे ओचितो बाहि लॻी, जंहिं सबबि संदन घर सड़ी रख थी विया। जैकबाबाद, दरिया ख़ान मरी ऐं सजावल में लॉकडाउन ते अमल कराइण लाइ पुलिस पारां सख़्ती। जुम्मन नमाज़ खां अॻु शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुलिस अचालन कारोबार बंदि कराए छॾिया। डबल सवारी ते भी मुकम्मल पाबंदी। हयात पिताफ़ी में 3 ॾींहं अॻु गुम थियल धनार नींगर जो ॾस पतो न पइजी सघियो। वारिसनि पारां नींगर जे अग़वा जो शक। 15 साला शाह मोहम्मद हैदरानी 3 ॾींहं अॻु माल चारण लाइ घरां निकितो, जेको अञा ताईं घर नाहे पहुतो। पुलिस खे इत्तला करण बावजूद नींगर जो ॾस पतो न पइजी सघियो आहे। सख़्त परेशान आहियूं, मदद कई वञे। नींगर जे वालिद पहलवान हैदरानी ऐं संदसि वारिसनि जो एहतजाज। काज़ी अहमद जे ॻोठ सवाई राहू जे रहवासी जो संग में रुकावट विझंदड़ माइटनि ख़िलाफ़ एहतजाज। जितां शादी करणु चाहियां थो उन्हनि जो समूरो ख़ानदान राज़ी आहे, पर छोकिरी जा चाचा मुंहिंजी जान जा वेरी बणिजी विया आहिनि। मूंखे क़त्ल करण जूं धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि, तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। अब्दुर्रहमान ख़ासख़ैली। हयात पिताफ़ी ऐं भर पासे में माकड़ जा हमला, लूसण, कमंद ऐं वण खाई तबाह करे छॾिया। आबादगार सख़्त परेशान, इंतज़ामिया जल्द तकड़ा उपाउ वठे। आबादगारनि जी अपील। छुल में मसण पाड़े वेझो 11,000 वोल्टेज जूं तारूं किरी पयूं। उबैद ऐं अयाज़ अंसारी ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। छुल जे ॻोठ मज़ारी लाशारी में कारह तकरार तां नूनारी ऐं लाशारी बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। 1 ॼणो सख़्त ज़ख़्मी। लाशारी बिरादरी पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब आॾो एहतजाज। गुलज़ार अहमद सोहो ऑडिट ऑफिस 1 फाइनेंस विंग CPO कराची खां पुलिस खाते जैकबाबाद में ऑफिस सुपरिटेंडेंट मुक़र्रर। ऑर्डर जारी। जैकबाबाद में ऑफिस सुपरिटेंडेंट जी पोस्ट गुज़रियल केतिरे ई अरसे खां ख़ाली पयल हुई। ही हुयूं हेडलाइंस। बोज़दार वॾा में मज़दूरनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते साणनि पेश ईंदड़ मसइलनि बाबति मज़दूरनि जैकब न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद जाफ़री सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। साडा शहर में मौजूद आहियूं।
जिते 40 ॾींहं बि मुकमिल तौर ते लॉकडाउन आहे। असां तव्हांखे हींअर जेको आहे मज़दूर तबिके सां ॻाल्हि ॿोल कराईंदासीं, जंहिंखे जेको आहे हुकूमत तरफ़ां ऐलान थियल आहे त घटि 600 खां 700 रुपए ॾिनी वञे, पर हिते उहा नथी ॾिनी वञे। असां तव्हांखे अचो त मज़दूरनि सां ॻाल्हि ॿोल करायूं। हींअर असांजी मज़दूरनि खे मज़दूरी नथी मिले। असां थी रहंदो कोन, जेके लॉकडाउन कयो था अञा हर शइ कयो था, असां मज़दूरनि जी मज़दूरी बंदि, हर शइ बंदि। जेका गवर्नमेंट हिकिड़ा पैसा थी ॾिए, उहे पैसा बि पंहिंजे पाण में अपील कंदासीं त असां मज़दूरनि जी जेका जेको असांजी मज़दूरी आहे इहा वधाई वञे। मज़दूरी था कयूं सॼो ॾींहुं, हाणे मज़दूरी बि कोन्हे का, किथे मज़दूरी कयूं त कयूं था 660 कोठी मिलंदा, का शइ मिले कान थी असांखे। त असांजी जेका घटि में घटि जेका आहे उजरत आहे, उहा हुकूमत तरफ़ां जेको ऐलान थियल आहे 600 खां 700 रुपया, उहा ॾिनी वञे। कैमरामैन शहबाज़ टांगी सां गॾु शाहिद जाफ़री, जेकब न्यूज़, बोज़ार। हे हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।